अखियुनि जी पिंपड़ियुनि ते दाणा तकलीफ़ ॾींदड़ हूंदा आहिनि। इहो असल में इन्फेक्शन आहे जंहिंजे करे पिंपड़ियुनि वेझो गंद थी वेंदो आहे। इहे दाणा आम तौर ते पिंपड़ियुनि ते हूंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं फूकिजी वेंदा आहिनि ऐं अखी ॿूटिजी वेंदी आहे। हिन खे छुअण सां सूर बि थींदो आहे। इन्हनि दाणनि जो अव्हां जी उमिरि सां को बि वास्तो न आहे। ही कंहिं बि उमिरि में निकिरी सघनि था ऐं हर भेरे तकलीफ़ त ॾींदा आहिनि। डॉक्टर सम्झनि था त जॾहिं इहे दाणा निकिरनि त इन्हनि खे वरी वरी हथ लॻाइण या अखियुनि खे महिटण खां पासो करणु घुर्जे। अखियुनि ते तकलीफ़ ॾींदड़ दाणनि जा टे क़िस्म आहिनि। स्टाई अखियुनि ते दाणनि जो हिकु आम क़िस्म आहे। ही उन वक़्तु निकिरंदा आहिनि जॾहिं जीवड़ा पिंपड़ियुनि में शामिल थी वेंदा आहिनि। ही अक्सर पिंपड़ियुनि वेझो गोल शिकिल ऐं ॻाढ़े रंग जा नज़र ईंदा आहिनि। इहे अव्हां जी पिंपड़ियुनि में ज़ाहिर थियण बैदि तकलीफ़ ॾींदा आहिनि। तेज़ रोशनी में अखि खोलण में बि ॾुखियाई महसूस थींदी आहे। इन खां सवाइ अखियुनि में पाणी ईंदो आहे ऐं ख़ारिश बि थींदी आहे। चालाज़ियून ॿियो क़िस्म आहे। ही अखि जी हेठीं सतह ते ज़ाहिर थींदो आहे ऐं अखियुनि जे ॻोढ़नि जे गदूद खे ब्लॉक कंदो आहे। ही स्टाई खां वधीक तकलीफ़ ॾींदड़ दाणा हूंदा आहिनि ऐं पाण मुरादो पंहिंजे वक़्त ते ख़तम थींदा आहिनि। ही अव्हां जी नज़र खे बि मुतासिर करे सघनि था। दाणनि जो टियों क़िस्म ज़ैन थालास्मा आहे। ही पीले रंग जा दाणा हूंदा आहिनि जेके उन वक़्तु ज़ाहिर थींदा आहिनि जॾहिं अखियुनि जी खल हेठां चर्बी गॾु थी वेंदी आहे। ही आम तौर ते 35 खां 55 सालनि जी उमिरि जे माण्हुनि में थियनि था ऐं कुझु सूरत में ही जिस्म में हाई कोलेस्ट्रॉल जी निशानदेही कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ही दाणा इन जे करे बि थींदा आहिनि जो अखियुनि खे ख़राब रुमाल या ट्रॉल सां साफ़ कयो वेंदो आहे। जेकॾहिं अव्हां जी अखि ॿी अखि जी भेट में ॻोरी महसूस थी रही हुजे, अखि मां घणो पाणी अची रहियो हुजे, ॻाढ़ी हुजे, ख़ारिश थींदी हुजे, तेज़ रोशनी में अखियूं खोलण में ॾुखियाई थी रही हुजे, त समझी वञो त अव्हां जी अखि में दाणो निकिरण या सोज जा इम्कान आहिनि। जेकॾहिं इन सूरत में अखियुनि में वधीक सूर महसूस थिए त पहिरियां डॉक्टर सां राब्तो करियो ऐं कुझु अलामतूं नोट करे छॾियो, जीअं ॾिसण में ॾुखियाई, धुंधलो नज़र अचणु, अखियुनि मां पाणी वहणु, घटि रोशनी में बि अव्हां जी अखियुनि में सूर थियणु, दाणनि सां गॾु रतु बि निकिरणु, साड़ो ऐं ख़ारिश महसूस थियणु, अखियूं ॻाढ़ियूं थियणु ऐं पिंपड़ियुनि में सूर थियणु। माहिर सलाह ॾियनि था त घरेलू इलाज करण बदिरां डॉक्टरनि सां राब्तो कजे। कॾहिं कॾहिं अखियुनि में जॾहिं इहे दाणा निकिरंदा आहिनि त पाण मुरादो ई ख़तम थी वेंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं तकलीफ़ वधीक हूंदी आहे, तंहिं करे डॉक्टर सां राब्तो लाज़मी आहे। कुझु माण्हू इन्हनि दाणनि मां छुटकारे लाइ नीरी मस जो इस्तेमालु कंदा आहिनि, जेका ख़तरनाक आहे। ईअं करण सां नीरी मस अखियुनि में वञी सघे थी, जेका अखियुनि जे नूर खे मुतासिर करे सघे थी। इन लाइ माहिरनि जो चवणु आहे त ईअं करण खां पासो कयो वञे। बहितर आहे त फौरी अखियुनि जे सर्जन स्पेशलिस्ट सां राब्तो कजे त जीअं उन्हनि दाणनि मां जल्द छुटकारो मिली वञे। कुझु ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखो त अखियुनि खे छुअण खां अॻु हथ धोई वठो, ॿाहिरि निकिरो त ऐनक पहिरियो ऐं लेंस जो इस्तेमालु न करियो, या त उन्हनि जी सफ़ाईअ जो ख़्यालु रखो। ॿाहिरि निकिरो त थधे पाणी सां अखियुनि खे साफ़ करियो ऐं पोइ टिश्यूअ सां उगी वठो।